अस्सलाम वालेकुम दोस्तों। पापनगर जी न्यू अपडेट्स सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे राटा बंदि रहे दोस्तों। त बिना देर वञो त पंहिंजी अपडेट जी तरफ़। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पापनगर जा सीन जेके बहितरीन तरीक़े सां वरिता विया आहिनि। ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खीरथर जबल में जेका पापनगर जी रिकॉर्डिंग हली रही आहे दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मंठार ऐं राणीअ जा सीन जेके जबल में शूट थी रहिया आहिनि खीरथर जबल में दोस्तों। बहितरीन तरीक़े सां मुमताज़ ख़ासकेली जेको आहे डायरेक्टर ड्रामे जो, त उहे सीन वठी रहियो आहे। ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इन सीन मां असांखे ॾिसण सां ईअं थो लॻे पिक्चर त मंठार ऐं राणी जेको आहे त घणा भॼी निकिता आहिनि ऐं उहे जेके भॼी करे खीरथर जबल जी तरफ़ वञनि था दोस्तों। ऐं बालाजी खान जा माण्हू उन्हनि जे पोयां लॻनि था ऐं पोइ उन्हनि जी दुश्मनी वधे थी। कहिड़े बि हिसाब सां दोस्तों मंठार माना पंहिंजे पेर ते अची वेंदो ऐं बुरा कम छॾींदो बालाजी खान जा। ऐं पोइ राणी हुन सां भॼण लाइ तयारु थी थिए दोस्तों। ऐं उनखां बाद में जेको खीरथर जबल ॾे भॼनि था ऐं उते सीन वरिता विया आहिनि दोस्तों। त इन जी कहाणी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ईअं ई आहे त पर मंठार जेको आहे त राणी खे भॼाए करे वठी थो वञे ऐं बाद में बालाजी खान हुनजो दुश्मन थो थी वञे ऐं पंहिंजा माण्हू हुननि जे पोयां थो छॾे दोस्तों। त इहे एपिसोड तमामु जल्द तव्हांजे साम्हूं ईंदा बहितरीन तरीक़े सां जेके शूट थिया आहिनि खीरथर जबल में। ऐं मुमताज़ ख़ासकेली साहब जेको आहे बहितरीन तरीक़े सां इहे सीन वठी रहियो आहे। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ एपिसोड बहितरीन एपिसोड थियण वारा आहिनि ऐं तव्हांखे फुल एंटरटेन मिलंदी। धमाकेदार एपिसोड जेके खीरथर जबल जे पासे वरिता विया आहिनि दोस्तों। ऐं तव्हांखे बहितरीन एपिसोड तमामु जल्द ॾिसण लाइ मिलंदा। उमेद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। पसंदि आहे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआउनि में यादि।